बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरकजी चेयरपर्सन मोहतरमा आपा जुबेदा गांगो साहिबा, तंजीम जो चेयरमैन मुझे हाकिम खान लोहानी, तंजीम जो चेयरमैन अदा एडवोकेट मरकजी के जनरल सेक्रेटरी अदा अब्दुल मजीद मेतनो, मुझा सभई भेनरूं भाइर जेके जामशोरी आहिनि पूरी ज़िंद मां हिन अमन कानून जे लाइ तकलीफ़ करे हिते पंहिंजे कुर्ब जा पैर खणी हिते आया आहिनि अची हिन तंज़ीम जो बि मान मथां कयो आहे मुंहिंजे जामशोरे जे भाइरनि जो बि हिन पूरे सफ़ में शामिल थी पंहिंजे एके ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे। मां इन्हनि सभिनी खे सलाम पेश कयां थी। लख कुर्ब लख लाइक़ मुझे इन तंजीम के भाइरनि जा जिन एडी वॾी हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई आहे तो मां अॼु इन्हनि सभिनी खे इहो चवंदसि त अमन कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु इहो आहे त मां कॾहिं रड़ंदी आहे कॾहिं मां खे तकलीफ़ ईंदी आहे। अॼु मुंहिंजी धरती रोए थी, अॼु मुंहिंजी धरती आलाप थी, छो त मुंहिंजी धरतीअ जा पुट मरनि था, मुंहिंजी धरतीअ जूं न्याणियूं मरनि थियूं, मुंहिंजी धरतीअ जूं ॿिया बचा मरनि था। उहा मां कीअं न रोए, उहा मां अमन कीअं न घुरे। हीअ अॼु कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु बि इहो ई हो, असांखे अमन खपे ऐं असां ख़ुशनसीब आहियूं त असां सां असांजा भाइर जेके आया आहिनि उन्हनि जे असांजो साथ ॾिनो आहे। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जो मक़सदु ई इहो आहे त इंसान जी ख़िदमत कयूं, छो त अल्लाह ताला इंसान पैदा कयो आहे, उन में रंग नस्ल ज़ात पात ऐं ॿोलियूं सभु जेके से असांजा पंहिंजा ठहियल आहिनि, अलाह साईं जा ठहियल आहिनि, इहे असांजा आहिनि। पर असांजो मक़सदु इहो आहे त जिते बि असांजा इंसान मारूअड़ा ग़रीब मिस्कीन भाइर भेनरूं बच्चा तकलीफ़ में आहिनि त हीअ तंज़ीम मां जेका आहे उहा उनजे लाइ आवाज़ उथारींदी, उनजे लाइ रड़ी कंदी, उनजे लाइ अॻिते ईंदी, उनजे लाइ एहतिजाज कंदी, उनजे लाइ उहा पंहिंजे रोज़ ईंदी। ऐं तव्हां सभिनी जी बहादुरी ऐं हिमत खे मां जस ॾियां थी। मां वरी बि तव्हां सभिनी भाइर ऐं भेनरुनि मां इहा उमेद रखां थी त तव्हां हिकु सुठो मक़सदु खणी करे अॻिते आया हो, छो त पंहिंजे लाइ त हर कोई जीअंदो आहे पर असुल जीअण आहे पंहिंजे लाइ जेको तव्हां जियो पिया ऐं जंहिं जीअण जे लाइ तव्हां निकिता आहियो। अलाह साईं तव्हां सभिनी खे ताक़त ॾींदो, हिमत ॾींदो त तव्हां सभु जेके हिते पंहिंजे मक़सदनि में कामयाबु थींदव ऐं हिन मिस्कीन माण्हुनि जे लाइ बि मदद कंदव। तो तंहिंजे करे मां हिकु माउ बि आहियां, मां हिकु भेण बि आहियां ऐं मां तव्हां सभिनी जी माउ बि आहियां, मां तव्हां सभिनी जी भेण बि आहियां। इन जे करे मूंखे तव्हां सभिनी बचनि जो ख़्यालु ऐं भाइरनि जो ख़्यालु रखिणो थो पए, पंहिंजी भेनरुनि जो। वधीक तव्हां सभिनी सां असां हर वक़्तु गॾु हूंदा आहियूं, तव्हांजो साथ असांजो साथ गॾु ई आहे, अलॻि आहियूं हिक ॿिए खां। वरी असां कंहिं मोड़ ते गॾिजाणी में गॾु थींदासीं, तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो